रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया वल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अम्मा बअद फऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नल्लाह अश्तरा मिनल मुअमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बेअन्न लहुमुल जन्नह युकातिलून फी सबीलिल्लाह फयक़्तुलून व युक़्तलून वअदन अलैहि हक़्क़न फित तौरात वल इंजील वल कुरआन। वमन औफा बेआदी मिनल्लाह फस्तबशिरू बिबैकुमुल्लज़ी बायअतुम बिही वज़ालिका हुवल फौज़ुल अज़ीम। सदक़ल्लाह मौलानल अज़ीम व बल्लग़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़। सुबुह को वठी कुरान मजीद ॿुधो अथव। तव्हांजो ॾोह बि न आहे, थकिजी पिया हो, पर जेके रसूल सोणे जा आशिक़ हो उहे बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मोहम्मद वाला आलि मोहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम वाला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुझा भाइरो, अजीज़ो, दोस्तो, बुजुर्गो, कुरान करीम जे 11 पारे मां सूरत तौबा मां आयतूं उहे तिलावत कयूं आहिनि जन आयतुनि जे अंदर अल्लाह ताला मोमिननि सां वापार कयो आहे। ॻाल्हायो कंहिंजो नवाबनि सां, अमीरनि सां, वॾेरनि सां, ताजरनि सां, कपड़े वारनि सां वापार, सब्जी वारनि सां, अनाज वारनि सां, फुटिन वारनि सां अल्लाह वापार कयो आहे मोमिननि सां। सब चो ॾाढा सुभान अल्लाह।
मुशरिकन जे लाइ काफिरन जे लाइ बा इंतजार में आ, मोमिनन जे लाइ जन्नत इंतजार में आ। पीर गोठ वारो मुफ्त में जन्नत न मिलंदी। 1400 साल अॻु रब क़ुरान में चयो वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जूइ वनक्सिम मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात वबश्शिर साबिरीन। कुरान हथन में आ त बिशारत मातम वारन के नथी मिले, बिशारत सब्र वारन के। हिकिड़ी आयत कुरान में मातम जी कोने, जाथों कोल सब्र सब्र। याकूब अलैहिस्सलाम जो प्यारो पुट हजरत यूसुफ अलैहिस्सलाम अबे खान जुदा थियो, वाह ऐलान कयई छा पियो चए फसब्रुन जमील। चई त सब्र मुंहिंजे लाइ सुहिणो। इब्राहिम अलैहिस्सलाम रब जे हुक्म सां पुत्र इस्माइल जे गर्दन ते काठी हलाए रहियो आहे त पुट अबे खे कहिड़ी वर्दी ॾिनी। काल या अबत फअल मा तुअमर। ॻाल्हियूं न कबियूं, बैत दुहीड़ा कसीदा नाहिन। वो रब जो कुरान तो पढ़ा जंहिंजी पहिरियों तिलावत रब पाण कई आहे। कयो हिन जी ज़ियारत अखियूं ठरी पोयां भी कुरान जो दीदार। पुट तो चवे पीउ खे काल या अबत फअल मा तुअमर सतजदुनी इंशा अल्लाह मिनस साबिरीन। कुरान काॾे लिकाईंदो मोमिन जे लाइ जाथों खोल तो कुरान आईनो आहे। दुनिया के आईने में पीर गोठ वारा दुनिया जा नजारा नजर ईंदई, कुरान जे आईने में जन्नत जा नजारा नजर ईंदई। सदको वञा साहबन अहल बैतन तो सुने हसन हुसैन तो अल्लाह अकबर सुने अली तो अबू बकर सिद्दीक उमर फारूक तो उस्मान गनी तो सुने बिलाल तो जो तलवारी ते पियो आ तभी पियो जे कुल हो अल्लाह अहद। महबूद घणान निंद्र तो या भद्दू घणो खाधो थी घणान या आंगुर मथे कर रब वट शाहिदी दी। नारो ये दानो जनो लेट मोहाने लुड़ी आया एड़ो त नारो हणु त चौंक ताईं त ॿुधजे त अञा नबी जा आशिक अहल बैतन जा परवाना सहाबा जा गुलाम जमीन जे तख्ते ते आए। नारे तकबीर, अज़मत मुस्तफा, शान सहाबा, शान अहल बैत। नारे तकबीर। पुट एड़ो जवाब दिनो अबे खे त वणियो पर रब खे भी वणियो। एड़ा पुट काडो अचन
जो अबो सॾु करे पुट चवे जी अबे जे मज़ूरीअ जा थक लही अम्मा सॾु करे पुट चवे जी अम्मा जे गंदन धोइण वारा पीर ॻोठ वारा थक लही तॾहिं त इब्राहिम नबीअ दुआई आ घुरी रब्बे हबली मिनस सालिहीन बच्चो दे पर सालिह पुट वर्दी ॾिनी बाबे खे अबो भी नबी त पुट भी नबी अबो तो जय कोहा पुट तो चवे कुसा हुकुम भी रब कयो दस पर अर्श वारो तो जय खबरदार काती वार के लोडो नडी जास जो इन जे पीढ़ी मौमा अरबी मोहम्मद पैदा कंदो इन हिकमत के रब तो जाने अरे वाजी कुरान या कुरान या नबी जो फरमान वो मर्दा मरी वेंदे पीर ॻोठ वारा ईमान तो को जुदा न थी शैतान के ताकत काने जो तो के बरगिलाए सके कुरान और नबी जे गुलामी करण जे करे उन मल ज़बान खुली वेंदई ज़बान ते कलमो नसीब थींदई कलमे सां मरी वे दुनिया के छॾे वे तुझे जनाजे में मानू दईंदई पर आसमान को लई मलाइक भी ईंदई नारे तकबीर अज़मत मुस्तफा शान कुरान पुट चयो बाबा जेंगाल जो हुक्म मिलियो थी देर न कर रब घुरियो त मांखे सब्र वारन मौला सब नबी से फरमायो जेको तकलीफ जे वक्त में मथे में धूड़ तो जे सीनो तो कुटे गिरेबान तो फाड़े फरमाई लई समिना यो मुझे उम्मत भवीना है हाने नबी जे उम्मत में निकरी वे शफात किए थींदई पर हां जेके सब्र था कन कुरान भी शफात कंदो नबी भी शफात कंदो अठई दर जन्नत जा रब खोले दी इंडियन जी हयाती कम करें खुदा गिला करें सहाबा अहल बैतन जी असहाबा जी के अहल बैतन जी ये किए कामयाब थींदा हेरे त कंदे जंजी रब तारीफ कई कुरान में जंजी मोहम्मद मुस्तफा तारीफ कई हदीस पाक में समूरा जो इनकी तारीफ न डरांदी सब्र के इस्माइल अलैहिस्सलाम कातिय के रब बच्चे खबरदार वार के लोडो न दी जा कातिय के केड़ी ताकत जो कोई ए कुरान हथ में कातिय भी रब जो चयो मशरक तू अन्या रब न सुनिया था अच्छी दाढ़ी थी आई अन्या खैरन जे दर्द दो धिक्का खाए कातिय रब जो चयो मनियो आ दरिया रब जो चयो मनियो आ दरिया अचई तो मूसा अलैहिस्सलाम हां अचई तो इन जे वार के लोडो न दी जाए हां इन जो ख्याल क जाए रब ही होती जो सागे दरिया में फिरौन के गोता खराई हजरत मूसा जे लाए रोड बनाई एड़े रब के न तो सुञाणे जे हजरत खलील ला निमरूद बाह बारी रब बाह के चयो हया कजाए वार के लोडो न दी जास जे साईं मां तुझे हुक्म सां बाग उठी बणजी वञ चरियो न थी उन्हीं के सुञाण जे पैदा कयो थी अला लहुल खल्क़ु वल अम्रु तबारकल्लाहु रब्बुल आलमीन
ॾाढा जो ज़ुबान अल्लाह जंहिंजी दिल ठरे तो ॿई हथ मथे खणो नारे तकबीर अज़मत मुस्तफा शान सहाबा शान अहल बैत नारे तकबीर चवे तो जे पैदा क्यों थी हुक्मोनिया जो मन इज्जत ॾिनई हुस्न ॾिनई लिबास ॾिनई निद्रा तो करावई खीर तो पियारई माखियों तो खारावई अकेलो है घरवारी दई जोड़ो क्यों माए पीड़ी पैदा कई माए अरे अकेलो है जाल दई जोड़ो करे वलर बचन जा दिना दमाए घर ही बचन सा भरे छड़िया दमाए इया थी मुंहिंजी तारीफ अञा सजदा बेजा करे अन्या तारीफ बेजी हाँ तारीफ उन्हनि जी कभी जंजी रब कुरान में पाण चार जमायतां दी जनगे चूंडियई अनाम अल्लाह बकलाक तोड़े कुरान पढ़ा तभी गालियूं न जो ते न मोडरो मोमन जो थींदो ही ना मरण घड़ीअ ते भी ज़ुबान ते कुरान हुंदो मलाइका ईंदा ये पट जा रूमाल जन्नत में खणी ॾेखारींदई ये दम परवाज़ थींदी ये अटे मवार अनाम अल्लाह अलैहिम मिनन नबीर मिठो तो कुरान दे माखी काथे आ मिठी जदो कुरान मिठो आ अरे माखी के मिठाण भी हिन जे करे मिलियो आ बुधी जा काइनम साहबा सा मानी पिया खाइन गरजी गरीब साहबा भी मिस्कीन सब कुछ दीन तो लुटाए मिल्कियतन जा मालिक मिस्कीन थिया माखिन जे मखे जो सरदार नबी साईं वटायो सोना हुजूर जे आडो ॻाल्हाए पियो इहो जो नबीअ जो मौजज़ो चई त माण्हू मोकिलियो मां मखन के हुकुम तो क्या उठी वेंदा हिन पासे ॾऊं वॾो माख वेठो आ तव्हां उहो लाहे जे मानी माखीअ सां खाओ हुजूर खे त सभु कंहिं सुञातो पर मुशरिक न सुञातो आ इतरो फिक्र करे आओ जड़ी कायनात जे सरदार सजदो रब जो कयो आ त मां भी उन्हीअ जो अल्लाह अनम अल्लाहु अलैहिम मिनन नबीर थकल आए कोयो सुभान अल्लाह करे असांखे टाइम इन महिल मिलंदो आहे जो 8-7 हज़ार माण्हू अख ब्रेक ताईं ख़ल्क़ हूंदी आहे 3 बजे आयो आहियां विहारे छॾियूं ॿियनि आलमनि जो हक़ हो माखो अॻ में उहे आया अल्लाह 4 जमायतां दी जनगे चूंडियो अथई इनाम जनते कया अथई हिकु नबियन जी जमात ॿियो सिद्दीक़न जी जमात टियों शहीदन जी जमात चौथों जो सालिहन जी जमात पहिरियों नबी वरी ये कुरान हथन में आ सभिनी नबियन खां असांजो नबी चओ मत आयो बाद में दर्जो जो सभिनी खां अवल में इहो असांजो नबी आ उहो नबी जंहिंखे लक़ब ॾिनई हेॾे कंदी जाए ख़ातम नबीन जो लक़ब बशीर जो लक़ब नज़ीर जो लक़ब सिराज मुनीर जो लक़ब रहमतुल आलमीन जो लक़ब नारे तकबीर ताजदार खत्म नबुव्वत ताजदार खत्म नबुव्वत मुज़म्मिल जो लक़ब मुद्दस्सिर जो लक़ब सभिनी नबी असांजो नबी मथे
पघर मुबारक, कदम मुबारक, जुत्ती मुबारक, चादर मुबारक, इस्म मुबारक, जिस्म मुबारक। अरे जंहिंजो नालो ई अहिड़ो रखियई जंहिंजे नाले वठण सां चपन खे चुमी अची वञे। हे क़ुरान अॻियां आ, उहो नबी मिलियो आ जंहिंजो नालो बि अर्श वारे साईं पाण रखियो। अञा तो जे नबी खे नथा मञनि, इमामनि खे। हे क़ुरान हथनि में आ, असां उन्हनि जे नौकरनि जा बि नौकर। अच्छी ॾाही थी वई, अञा रब न सुञातई। नबियन जो सरदार भी जो सब्र तो करे, पंजे चाचे जे जनाजे मथों आया अमीर हमजे जे मथों 11 टुकड़ा लगो पियो आ। नक जी चोटी कपी वई आ, कनन जूं पापड़ियूं कपियूं वयूं, सीनो मुबारक चीरे हुयो आ, गले जो बाहर कढियो वियो आ। हेडे कंदी जाए नबी सही मथों अची चाचे जे बीठान। साहबी ता चवन सही सुञाणो था, चई मां सुञाणे चुको हां, हे मुंहिंजो चाचो आ। सड़ो मां जनाज़ो पढ़ा तो मुझे चाचे लाए जन्नत जूं हूरा जन्नत जे दरवाजे ते मोतिन जा हार जलियूं बीठियूं। नबी सही भी सब्र था फरमाए। अर्श वारो तो चेस पैगंबर सब्र कर। लाश जे मथों आया हिनन मुझे चाचे बहादुर चाचे के शहीद किया। हेतरा मानू हिनन जा मां कतल कंदम न छड़ींदो मास। अर्श वारो तो जे सोना ओतरा न बदलो वठे त पूरो वठ, पर सब्र करे त अञा भलो थी। लहू खैरुल लिस्साबिरीन। आहे कुरान नबी से जबरदा करने तू केर दीनो आशिक इमामन जो सहाबिन जो अहल बैतन जो सब्र कर। सब्र जो बदलो रब वट जो जन्नत नबी से सब्र कन। ओ दमे दंद मुबारक शहीद जो सब्र क्यों ओ दजा शहीद थिया सब्र क्यों। रे रस्ता थी जन्नत जा, एक जिक्र बियो शुक्र त्यों सब्र। घणा रस्ता उन्हीं नबी जी ये सच्चो आशिक थियणो थी त पोइ सब्र। हुजूर के कुरान ॾिनई, कुरान जे करे दुख था मिलन, तकलीफ़ आयूं। अर्श वारो तो जे मुंहिंजा पैगंबर वत्तबे मा युहा इलैका। सूरत यूनुस जो आखिरी आयत तो पढ़ा। वस्बिर हत्ता यहकुम अल्लाह व हुवा खैरुल हाकिमीन। ॾाढो चओ सुभान अल्लाह। सोना नबी हे दुख जोगी साहब अची वियो नंढड़े जो दोस्त आ छा कयो इन सां लेखो न कबो। सुभान अल्लाह। 10 मिनट जा लारी या हलाया ये न तो जे तो कुरान पढ़ो। वत्तबे मा युहा इलैका वस्बिर हत्ता यहकुम अल्लाह व हुवा खैरुल हाकिमीन। पैगंबर चवेन ताबेदारी करूनी शय जी चवेन ताजे मर्ज़ीअ ते न हलंदुसि जी तहां चवंदो उहे मां मोहम्मद न कंदुसि। माडे जेको वही खणी ईंदो आहे उन खां सहाबे जी ताबेदारी न कंदो आहे। दुख ॾींदो, तकलीफ़ ॾींदो, दर दर ते वञी क़ुरान पुॼाईंदुसि, पर मां मोहम्मद सब्र कंदुसि। रब तो चए सब्र करें त अञा भलो इन जे करे दुख मिलिया हुजूर खे।
तोखे असांखे तकलीफ़ आई त छा थी पियो साहबा के तकलीफ़ आयूं अल बैतन वतन छड़ियान एड़ो सजदो टको करे ॾेखारे जेको करबला जे मैदान में सोने हुसैन कयो कुछ तो इमामन के न तो अरे आया कर ए कुरान अॻियां असली सौदो इमामन वारो असां वटि दाढ़ी असां वटि पटको असां वटि निमाज़ असां वटि कुरान असां वटि ज़िक्र असां वटि तौहीद असां वटि समूरा जो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे राज़ी करण वारो सामान हे कुरान असां वटि बुजुर्गन के भाई न दिया न त तोसां भाकुर न विझनि ना नथो वणे कुरान हे वहाबियन अरे वहाब नालो कंजो ही अल्लाह वारन जी जमात जी जेके झंगन जरन में बरन में अल्लाह अकबर हिया जो तक त कुरान जा आवाज ता जबलन में कुरान जो आवाज मां बलोचिस्तान दे वयम उते जोगी साहब जे कुरान पियो पढ़े केस्टन में उतों पियो आवाज अचे कथे केड़े मौलाना जो आवाज ये उहा जमात दी जो जबलन बरन शहरन में वनी खड़ा खड़काए मानुन के कुरान बुधायो तो मुशरिकन के कुरान वणे ही न तो असली मुशरिकन के पेट में सूरी कुरान जो आ खोल करना छो तो कुरान पत्थर कयूं भी छो आ तदी त नबी के चई इनन के नाज मा जाए हे पक्का भी थी सच्चा भी उला इकल्लजीन तहन अल्लाह ये हुआ है तो पढ़ा जे का रसूलुल्लाह जे रोजे अतर जे सोनन यारन जे विच में एकड़ी सनी दीवार आ उन ते वडन अखरन सां लिखी एडे न वेंदो आडे ते लाउ जाडे चिबरन के जन जा ओडे वन जाते सोने जो रोजो दिसी मिठो मदीना ए कुरान अॻियां शहरन जा सरदार दी मक्को मदीना ओ जदी नबी सही मक्के में रोई निकतो आ अल्लाह अकबर रोई निकतो आ हिजरत तो करे रब जे हुकुम सां नबी सही चयो रब मक्को मागे ॾाढो प्यारो थी मक्को मुस्तफा के प्यारो आ मदीनो अल्लाह के प्यारो चेपो माके उते रहा उन्हीं शहर में जेको तोखे प्यारो मुस्तफा के मदीनो प्यारो नबी सही के मक्को प्यारो अल्लाह जे ज़ात के मिठो मदीनो जो इंशाअल्लाह एडे वेंदासीं गाडे वञ त दुख लानी बाजार सोरन में हज ते हुजां मसां बारड़ा भाती भी साणा जोगी साहब भी मसां गड जहाज में ओट भी मोट भी 42 दी रया से दुख ही लई ओडे न धोने उलाइकल्लज़ीन इम्तहन अल्लाह कुलूबहुम लित्तक़वा अज तो कुरान बुधाए त अंदर ठरे ठरे तो सड़े ठरे मोमिनन जो अंदर क्यों ठरदो ही कुरान सां तदी तो जय वसीकल्लज़ीन तक़ऊ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा व फुतिहत अबवाबुहा व क़ाल लहुम खज़नतुहा सलामुन अलैकुम जाको एथों छा पढ़ियो ये मुशरिक ते 15 मिनट चढ़ो यार कुरान पढ़ाए जंगा हियां डकी माना कियां कन या जमीयत उलमा इस्लाम की जमात थी जेका वाका करे कुरान भी पढ़न माना कन त अंदर थरी नारे तकबीर अज़मत मुस्तफा शान सहाबा शान अहल बैत जमीयत उलमा इस्लाम उलमाए हक उलमाए देवबंद
अगी आयत जी माना तो क्या कोई आयत जी बाद में तो क्या उलाइकल लज़ीना अमतानल्लाहु कुलूबहुम लित्तक़वा अर्श वारो तुझे पैगंबर तुझे गुलामन जे मां दिलन जो इम्तिहान वतो तमाए ये इम्तिहान में पास दिए रब जे पास दिया तू तो जे अबू बकर उमर जन्नत में न वेंदो तुझी बचाया अर्श वारो तुझे हेरे हेडे बिस्तु मुंजो आ जेके मां दिया ए कुरान अथई में कंदे आखिरी लफ्ज थी अल्लाह ताला बिस्तु पंजे कब्जे में रखियो नबी हम जे हवाले भी न कई बुधी छॾ जन्नत पंजे कब्जे में रखई हिदायत पंजे कब्जे में रखई औलाद जा खजाना नबी हम जे हवाले न कई क्यों पंजे कब्जे यादे बच्चा रोलिया थी हयाव करे अधड़ा जो थी तजद दी नमाज पढ़ी हिकड़ी मुंजी न्यानी बीमारी अल्लाह ॾिसे तो 3 बजे सियारे जी रात जनवरी महीनो वुजू करे मसले ते रोई ॾाढी गोरन में आली थी वई खुदा जो कसम दुआ घुरम रोई दुआ कबूल थी वई सुबह सा मुंजी न्यानी ठीक थी रोआ पियो ओड़ा दाढ़ी ते ब्या किरन को कंखे तो सडे अरे जेके मरी या थी एडे न वञ कंखे तो सडे जेके सुता पिया थी उन्हीं के सड जेको तुझे करे निंड ही न जेको जागे ही जागे जेको सदाई जियरो वो रब जी ज़ात आ पैगंबर के चई उलाइका हुमुल मुमिनून हक्का ये पक्का सच्चा मोमिन थी इनके नाज़मा इनके दिलन जा इम्तिहान मां वता ये इम्तिहान में पास थिया थी इनके जन्नत जो सर्टिफिकेट मिली वहम जा मरीज़ा ये अन्या वहम न थो लाई तो वनी रोजे में दिसिया तो मोहम्मद मुस्तफा सा बई जान भाकुर पाटियो पियो थी कुरान अगिया वे बई सौरा थी सोनो सिद्दीक सोनो उमर इनन जे घरा जो मोहम्मद मुस्तफा घोट थी पोई आयत जेका पढ़ी माना खोलिया वेंदा दरवाजा जन्नत जा सुभान अल्लाह त करे हाने वठजी यो आहे अरे हे कुराड़ा गाजू करे दा पढ़ो कुरान उन्हीं जो फजल न त असन के को तगारिय ते भी न बिहारे चिंबड़ो कुरान खे त यो कुरान उडारे सिधो रब सा मिलाए पढ़न में उडारींदो कुरान आशिकन खोलिया वेंदा दरवाजा जन्नत जा साईं कंहिंजे लाइ के वलम यख्श इल्लल्लाह ओ जेके रब खां ॾिना उहे केर थी जो मोमिन छो त पहिरियों निशानी मोमिन जी आ रब जो नालो ॿुधंदो त जो दिल ॾकी वेंदा मलाक वठी मोमिनन के जन्नत जे दर ते पहुचाईंदा वो छा चवंदन सलाम अलैकुम सुभान अल्लाह करे सलाम जे तहां के हलो जन्नत दे जन्नत तां जे इंतजार में इत वडेरे अमीर वजीर नवाब जा सलाम दा मिलनी त जुटी हथ में थी अचई हे कुरान पीर गोठ वारा अॻियां रखियो आ रब भी क़यामत ॾींहुं सलाम कंदो जन्नतन के सलामुन कौलम मिर रब्बिर रहीम सूरत यासीन थी या सुबह जो पढ़ी निकरदो कर तुझा औला कम सौला थींदा 10 ख़त्मन जो सवाब मिली वेंदो जो असांजो हकीम रब आ जो असांजो तबीब रब आ जो जेस ताईं जीअरा हूंदासीं अल्लाह जो दर न छॾींदासीं हुजूर जी गुलामी कंदासीं असाबन अहल बैतन जी इज्जत कंदा रहंदासीं वॾाई तारीफ़ तौहीद हिकिड़े रब जी बयान कंदासीं व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।